नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में पेट्रोल जे अघनि में इम्कानी वाध खिलाफ़ खिपरो वासियुनि सख़्त रद्द अमल ॾेई छॾियो आहे। खिपरो जे शहर इम्कानी पेट्रोल अघनि जे वाध बाबति दाहींदे चयो त अघ में मुल्क में महांगाई वधियल आहे, इन करे हाणे पेट्रोल जा अघ वधाइण बजाए अवाम खे रिलीफ ॾिनो वञे। पेट्रोल अॼु खां माना त आलमी मीडियम तमामु सस्तो आहे। हिते साईं चयो 100 रुपया लीटर लॻो पियो आहे। ग़रीब त पीड़िजे थो, अमीर खां अमीर थींदो वञे पियो, ग़रीब थींदो वञे पियो। को बि माना कोई चवण वारो न आहे। गवर्नमेंट पंहिंजी मनमस्ती करे वधाए पई नथो सघे। ॾिसो न, इमरान खान जो को बि कसूर कोन्हे। पोयां जेके बि हुकुमरान रहिया आहिनि उन्हनि मुल्कनि जो अहिड़ो ॾेवालो कढियो आहे, छा माण्हू करे सघे थो। इमरान खान चवे पियो त इनशाला साल जे अंदरि जेकॾहिं ॾुखियो वक़्तु इनशाला पाकिस्तान खे सही करे सघूं, पर मूंखे नथो लॻे इम्पॉसिबल। हिकिड़ो नुक़सानु थींदो पियो, फ़ाइदो थींदो। असीं अॻे था मरूं। भैया तेल में नुक़सानु आहे। असीं मिस्किन माण्हू हिकिड़े कणिकूं विकिणियूं, साइकिल मोटर वठूं, हुई तेल में पूरा थींदा, पोइ कीअं कमु थींदो। मज़दूरी कयूं, मोटर साइकिल वञूं, हुयो तेल में असांजी तारीख़ दिहाड़ी पूरी थी वञे तेल में। असीं त अटेल आहे, परेशान आहियूं खाधे पीते लाइ। तेल सस्तो थिए, आवाम जी ख़ुशहाली अचे, भलाई थिए। महांगे में नुक़सान, बेरोज़गार अॻे आहिनि, पोइ पिनण जहिड़ा थी। हर शइ में महांगाई थींदी, हर शइ वधंदी। पेट्रोल खां हर ग़रीब ते असरु पवंदो, अमीर ते को असरु कोन पवंदो। तमामु शइ महांगी थी, अटे तां वठी हर शइ ते असरु पवंदो। हिकिड़े पेट्रोल खां सॼे माना उन ते असरु पए थो। टोटल हर शइ ते असरु पए थो। खपे सब्सिडी ॾियणु खपे हुकूमत खे। हिन ते हुकूमत माना पेट्रोल ते हिकिड़ी मेन शइ आहे पाकिस्तान जी जेका पेट्रोल, हिन ते सॼो पाकिस्तान जी मैशियत हर शइ माना हर कारोबार इन पेट्रोल ते हले थो। त हुकूमत खे खपे त हिन पेट्रोल ते सब्सिडी ॾे, आवाम खे रिलीफ ॾे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़